बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन्नास लियुज़ीक़हुम बाज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 30 नंबर सूरत सूरह अर्रूम ऐं उन जी आयत नंबर 41 तिलावत कई वई। इन ही आयत में अल्लाह ताला इंसान ज़ात खे ॿुधायो आहे त अल्लाह जा अज़ाब छो अचनि था, मुसीबतूं ऐं परेशानियूं छो अचनि थियूं, आख़िर उन में हिकमत कहिड़ी आहे। असांजो उहो मालिक ऐं ख़ालिक जेको अर्रहमान आहे, बेइंतहा रहम करण वारो, जंहिंजी रहमत हर शइ जो इहातो करे छॾियो आहे, उहो अर्रहीम आहे, बार बार रहम करण वारो। ईअं न आहे जो हिकु दफ़ो रहम करे वरी बाद में न करे, हू लगातार रहम कंदो रहे थो। अल्लाह ताला अल वदूद आहे, पंहिंजे बाननि सां तमामु घणी मोहबत करे थो। एतिरी मोहबत दुनिया जो को बि इंसान के ॿिए सां नथो करे सघे। हिकु माउ खे बि औलाद सां एतिरी मोहबत नाहे जेतिरी रब्बुल आलमीन खे पंहिंजी मख़लूक सां आहे। जेको रब अर्रहमान आहे, अर्रहीम आहे, अल वदूद आहे, त पोइ सुवाल थो पैदा थिए त इंसान ते जेके मुसीबतूं अचनि थियूं
हदीस जो जब तो सुबुह जो निकितो आहियां फजर नमाज़ जे लाइ, हिकिड़ो कुतो उन रस्ते ते डेली सुतल हूंदो, मूं ते कॾहिं कोन भौंकियो। हिकिड़े ॾींहुं जॾहिं मूं ते भौंकियो तो मूं गौर कयो त अॼु मूं कहिड़ो गुनाह जो कमु कयो आहे, मूं कहिड़ी अल्लाह जी नाफ़रमानी कई आहे जो अॼु कुतो मूं ते भौंके थो। हेतिरा ॾींहुं कॾहिं कोन भौंकियो। उन मुहद्दिस पंहिंजी हिकिड़ी ग़लती यादि कई। उहा ग़लती मूंखां ज़हन में कोन्हे, शायदि कंहिंजे बारे में हुन बदगुमानी कई हुई या का ॿी ग़लती, जंहिंजे करे हुन महसूसु कयो थी मूंखे हिकिड़ी सज़ा मिली आहे। जेके नेकोकार माण्हू हूंदा आहिनि से हमेशह पंहिंजो जाइज़ो वठंदा आहिनि। असां पंहिंजूं ग़लतियूं ॾिसंदा ई कोन्हे। नऊज़ बिल्लाह, अल्लाह ताला जी ज़ात ते इल्ज़ाम, रब जी शिकायतूं। गोया असीं त वॾा पारसा आहियूं, वॾा नेकोकार आहियूं, असां खां त ख़ता थिए ई कोन थी। छो थियूं मुसीबतूं अचनि? कॾहिं वेही पंहिंजो जाइज़ो वठूं अक़ीदे जो, अमल जो। सभ खां पहिरीं अक़ीदे जो जाइज़ो वठूं। परे न वञो, असांजे मुल्क जे अंदरि जेके मुस्लमान ॿाहिरि रहनि था उन्हनि मां घणनि जो अक़ीदो अल्लाह जी तौहीद जे बारे में सही आहे। रब खे पंहिंजो मुश्किल कुशा सम्झंदा हुजनि, हाजत रवा, बिगड़ी बनाइण वारो। केतिरा मुस्लमान आहिनि जिन इहे सिफ़तूं, इहे नाला अल्लाह जे बाननि खे ॾेई छॾिया आहिनि, जेके गुज़ारे चुका आहिनि। संदन अक़ीदो आहे त गुज़ारण खां पोइ बि मुश्किल कुशाई कनि पिया, हाजत रवाई कनि पिया, ग़रीबनि खे नवाज़ीनि पिया, दाता बि आहिनि। अस्तग़फिरुल्लाह, मूंखे ॿुधाए शिरक न आहे। हिकु फ़ौत शुदा हस्ती, उनखे तव्हां चओ थी मुश्किल कुशा आहे, बिगड़ी बनाइण वारो आहे, हाजत रवा आहे, दाता आहे। कॾहिं पंहिंजा फ़िक़ह जा किताब पढ़ी त ॾिसो। इहे हवाला असांखे ॿुधाइणा पवनि था तव्हांजे लाइ। किताब तव्हांजा, ॿुधाइण वारा असीं आहियूं। तव्हांजो किताब अद्दुरुल मुख़्तार, उनजी शरह फतावा शामी, जंहिंजो ॿियो नालो आहे रद्दुल मुहतार, टियों नालो आहे शरह इब्न आबदीन। छा थो लिखे? इन्नल मय्यत ला यमलिकु शैआ। चए थो जेको इंसान मरी चुको आहे कंहिं शइ जो मालिक कोन्हे, मरी वियल कंहिं शइ जो मालिक कोन्हे। तव्हां तजुर्बो करियो, वॾे खां वॾो नेकोकार इंसान हुजे, जॾहिं फ़ौत थींदो आहे, औलाद घर वारी छो चवंदा आहिनि त असांखे मीरास में हिसो मिले? छो चवंदा आहिनि? जेकॾहिं पुटु न हूंदो आहे त ॿिया पइजी वेंदा आहिनि, चाचो पइजी वेंदो आहे, बाज़ोकात भाइटिया पइजी वेंदा आहिनि। असांखे मैयत जी मीरास में हिसो घुरिजे। छो था तलब कनि? उहे सभु सम्झनि था, सभु सम्झनि था गुज़ारे वियल माण्हू हाणे इन शइ जो मालिक कोन्हे रहियो। साह टुटो, मिल्कियत ख़तम। हाणे मालिकना हुकूक उनजा कोन्हनि, हाणे मालिक थींदा उनजा वारिस। मौत आयो, ॿिया मालिक थींदा। मरण वारो कंहिं शइ जो मालिक कोन्हे, विरसो जो तक़सीम कबो। लेकिन असांजो परवरदिगार, असांजो मालिक, असांजो अल्लाह, उहो हमेशह ज़िंदा आहे, उहो हक़ीक़ी वारिस आहे। ॿिया त गुज़ारे वेंदा, उन्हनि जा ॿिया वारिस थींदा। पाण गुज़ारे विया, ॿिया वारिस थिया, उहे हक़ीक़ी वारिस कोन्हनि। मौत आयो, संदन मालिकना हुकूक ख़तम थी विया, ॿिया वारिस थींदा। औलाद, पुट, पर अल्लाह ताला जेको वारिस नथो थी सघे। छो त होवल बाक़ी बाद फनाइल ख़ल्क़। अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अल वारिस, जंहिंजी माना आहे मख़लूक जे फना थियण खां पोइ बि हू बाक़ी आहे। इहो आहे हक़ीक़ी वारिस। सुञाणो, ॿिया हक़ीक़ी वारिस कोन्हनि।
तंहिंजे करे सैयदना अली रज़ी अल्लाह नो नहजुल बलागा खणी ॾिस छा चयो, ज़ालिक मुब्तदिउल ख़ल्क़ व इलाहुल ख़ल्क़ व राज़िक़ुहु। अल्लाहु अकबर, छा चया वारिसुहु।
हज़रत मिस्कीन पियो अचे, पर उन जूं सोचूं छा आहिनि, नियत छा आहे, तव्हांखे मालूम कोन्हे, अल्लाह खे मालूम आहे। फ़िलहाल त बेवस आहे, पर जेकर इनखे बि ताक़त मिली वञे त कमी इहो बि कोन कंदो। तव्हांखे ख़बर कोन्हे, अल्लाह ॼाणे थो। भले बज़ार ग़रीब पियो नज़र अचे, पर रब खे हुनजी नियत जी ख़बर आहे, त हिनजी नियत आहे, मौक़ो मिलियो त घटि ताईं आउं बि कोन कंदुसि। अल्लाह खे ख़बर आहे न। तव्हांखे का ख़बर कोन्हे त फलाणो माण्हू जेको आहे हुनजी नियत छा आहे, अल्लाह ॼाणे थो। ऐं जेके लिक में अमल करे पियो से तव्हां ॾिठा आहिनि। तव्हां सम्झो था थी बिल्कुलु वीचारा पारसा आहिनि, अकेलाई में उन्हनि जेके गुनाह कया से तव्हां ॾिठा आहिनि। केतिरा गुनाह आहिनि जेके इंसान लिक में ई करे थो, पर अल्लाह त ॼाणे थो न। अल्लाह त कंहिंसां ज़ुल्म करण वारो कोन्हे, रब खे त ख़बर आहे। हा, उनजे बावजूद अल्लाह पंहिंजे नेक माननि खे आज़माईंदो आहे। उन ते आज़माइशूं ज़्यादा ईंदियूं आहिनि, काफ़िरनि ते एतिरियूं आज़माइशूं कोन ईंदियूं आहिनि। दलील आउं पुछणु चाहियां थो, अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह। केतिरियूं आज़माइशूं आयूं, केतिरियूं आज़माइशूं मके जे अंदरि अल्लाह जे नबी खे पथर हयां विया, नमाज़ पढ़ंदे घुटो ॾिनो वियो, नमाज़ पढ़ंदे उठ जी ओझ मथां रखी वई, ओझरी जेका अल्लाह जे प्यारे पैगंबर खे एतिरो ईज़ायो वियो जो पाण हिजरत ते मजबूर थी विया। उनखां पोइ बि काफ़िर माठ करे कोन वेठा, मदीने ते काहे आया। संदन प्यारा जेके माना साहबा, जंहिंमें ईअं चइजे चाचो बि शामिल आहे, सो बि शहीद थी वियो, नियाणियूं गुज़ारे वयूं, घेरो मदीने जो थिए थो। क़ुरान में अल्लाह फरमायो, एतिरे क़दर हालत माना सख़्तु हुई जो मुसलमाननि जूं दिलियूं निड़गट खेजी पई थियूं। केतिरियूं परेशानियूं। वरी उनखां पोइ मदीने जा हुक्मरान घर में खाधे जहिड़ा कोन्हे, ॿ महीना गुज़री वञनि था, टांडो कोन थो भरे। ये अल्लाह जो प्यारो पैगंबर आहे। पर आउं पुछणु चाहियां थो, अबू जहल जेको उन दौर जे अंदरि मुसलमान जो सभ खां वॾो दुश्मन हो, उन ते इहे तकलीफ़ूं आयूं इहे तकलीफ़ूं जेके अल्लाह जे नबी ते तकलीफ़ूं आयूं, छा इस्लाम जे सभ खां वॾे दुश्मन अबू जहल ते उहे तकलीफ़ूं आयूं? न, उनजी पाड़ पटी वई हिकिड़े धक सां। ॾिसो, इब्राहिम अलैहिस्सलाम ते जेके मुसीबतूं आयूं से निमरूद ते आयूं। जेके परेशानियूं आज़माइशूं इब्राहिम अलैहिस्सलाम ते आयूं, उहे निमरूद ते आयूं। पंहिंजे वतन खे छॾणु, पीउ सां मुक़ाबिलो, क़ौम सां मुक़ाबिलो, बाहि में उछलायो वञणु, अल्लाह अकबर, घर वारी पुट खे बंजर गैर आबाद इलाइक़े में छॾणु, केॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। उन दौर जे सभ खां वॾे दुश्मन, इस्लाम जो दुश्मन निमरूद, उन ते परेशानियूं आयूं उहे। मूसा अलैहिस्सलाम ते जेके आज़माइशूं आयूं, छा उहे फ़िरौन ते आयूं? पंहिंजे वतन खे छॾणु, क़त्ल जो इल्ज़ाम, केतिरे क़दर दहशत ऐं ख़ौफ़ जो आलम, पीछो करणु काफ़िरनि जे तरफ़ां। त अल्लाह ताला पैगंबर जेके रब जा सभ खां प्यारा बाना हूंदा आहिनि, तिन खे बि आज़माए। उन्हनि ते परेशानियूं आयूं, मुसीबतूं आयूं, पर रब खां कॾहिं बदगुमान कोन थिया, रब खां कॾहिं परे कोन थिया। छो त उन्हनि खे मालूम हो कि असां ते अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं आहिनि। जेतिरो ईमान में पको पुख़्तो ज़्यादा हूंदो, आज़माइशूं ज़्यादा ईंदियूं। यादि रखी छॾियो, काफ़िरनि ते उहे तकलीफ़ूं कोन आयूं, पर हा, उन्हनि जो सज़ा कहिड़ी आहे? हिकिड़े धक सां उनजी पाड़ पटी वञे। त मुसलमान जी भेट काफ़िरनि सां न करियो। मुसलमान जो मामिलो काफ़िरनि खां अलॻि आहे। अल्लाह ताला इहा आज़माइशूं आणे थो त मन मुंहिंजा बाना सुधरी वञनि। जाइज़ो वठनि त असां खां कहिड़ी ग़लती थिए थी। शिरक में असां गर्क कयूं, वॾो मुसलमाननि जो तादाद शिरक जे अंदरि गर्क। मूंखे ॿुधायो, अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियणु कोन्हे? जेको सभ खां वॾो गुनाह आहे धरती ते, असां उनखे आज़ादी सां करियूं पिया, वॾो तादाद करे पियो, रब नाराज़ कोन थींदो? रब कावड़बो कोन? त मूंखे छॾे मुंहिंजा जेके
बिल गैब, उन्हनि जो गैब ते ईमान हूंदो आहे। गैब ते ईमान हुजे हा त अॼु मस्जिदूं ख़ाली हुजनि हा। छो तव्हां कॾहिं गौर त करियो मुअज़्ज़िन छा थो चवे, अस्सलातु खैरुम मिनन नौम। मुसलमानो, नमाज निंड खां बहितर आहे, निंड खां बहितर आहे। पंहिंजा बिस्तरा छॾियो। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी, जॾहिं अज़ान ईंदी हुई उन खां पोइ अल्लाह जो नबी ईअं थी वेंदो हो ॼण त पाण पंहिंजे घर वारनि खे सुञाणंदा ई न हुजनि। हाणे रब जो सॾु थियो आहे, हाणे रब्बुल आलमीन जो सॾु थियो आहे कि इंसान जो न। अचो नमाज़ ॾांहुं, अचो छुटकारे ॾांहुं। मोमिन उन खां पोइ पंहिंजो घर झले कोन वेंदो सवाइ कंहिं उज़र ते। असां निमाज़नि खे ज़ाया करे छॾियो, निमाज़नि खे ज़ाया करे छॾियोसीं। क़ुरान खोलियो, सूरह मरियम क़ुरान जी 19 नंबर सूरत आहे। अल्लाह ताला इन ई सूरत जे अंदरि पहिरियां ई पैगुंबरनि जो ज़िक्र फरमायो आहे। जेके वॾा वॾा पैगुंबर गुज़ारे चुका तिन जा लगातार हिक ॿिए पुठियां नाला आया आहिनि। बाद में रब छा फरमायो, व ख़लफ़ मिन बादिहिम ख़ल्फ़ुन। इन्हनि पैगुंबरनि खां पोइ अहिड़ा माण्हू आया, अहिड़ा नाअहल, अहिड़ा नालाइक उन जॻह ते आया, उन्हनि ॿ कम कया जंहिंजे करे उहे जहन्नम जे अंदरि दाख़िल थींदा। उहे गुमराही जो माना त मोह ॾिसंदा। ॿ कम उन्हनि कया। उहे कम कहिड़ा? अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो, पहिरियों त उहे उन्हनि नमाज़नि खे ज़ाया कयो। ॿियो, ख़्वाहिशनि जे पुठियां लॻा, निमाज़नि खे उन्हनि ज़ाया कयो। अज़ाउ सलात वत्तबउ शहवात, निमाज़नि खे उन्हनि ज़ाया कयो। हिते इमाम शौकानी रहमतुल्लाह अलैह जो अज़ीम मुफ़स्सिर आहे क़ुरान जो, फ़तहुल क़दीर जे अंदरि लिखे थो त अल्लाह ईअं कोन चयो तरकुस सलात, उन निमाज़ खे छॾे ॾिनो। रब्बुल आलमीन ईअं कोन चयो, बल्कि छा चयाई, अज़ाउ सलात, नमाज़नि खे उन्हनि ज़ाया कयो। ज़ाया करण मुराद छा आहे? निमाज़ खे वक़्तु टारे पढ़णु, जमात खे छॾे बिना उज़र जे अलॻि वञी पढ़णु, ठुंगनि वारी निमाज़ पढ़णु, ख़िलाफ़ सुन्नत पढ़णु। अहिड़े तरीक़े सां उन्हनि नमाज़नि खे ज़ाया कयो। वत्तबउ शहवात, पंहिंजी ख़्वाहिशनि जे पुठियां लॻी विया। जेका शइ दिलि खे वणी, भले हराम हुजे, उनजे पोयां काहे पिया। अल्लाह ताला फरमाए थो, इन्हनि जो ठिकाणो जहन्नम, गुमराही जो मोह ॾिसंदा। वेही सोचो, उन निमाज़नि खे ज़ाया कयो। अॼु पाण ज़ाया कोन पिया करियूं, ख़्वाहिशुनि जे पुठियां कोन आहियूं। निमाज़नि खे ज़ाया करियूं पिया, ख़्वाहिशात जे पुठियां पयूं, ॿई कम असां करियूं पिया। त नमाज़ जहिड़ो अज़ीम अमल, असांजो वॾो तादाद मुसलमाननि जो उन्हनि नमाज़ खे ज़ाया कयो। फ़राइज़ खे तर्क करणु, ज़कात तव्हां ॾिसो क़ुरान करीम में केतिरिन जायुनि ते नमाज़ खां पोइ अल्लाह ताला फरमायो, अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात, ज़कात अदा करियो। लेकिन ज़कात आहे किथे पाण वटि? घणा माण्हू जेके ॾियण वारा हुजनि, माफ़ कजो, वठण वारा जाम आहिनि, ॾियण वारा कोन्हे। ईअं कोन्हे त मिस्कीन आहिनि, वॾियूं वॾियूं दौलतूं अथनि, घर जे अंदरि किरोड़नि जो सोन पियल आहे, दुकाननि में किरोड़नि जो सामान पियल आहे, फसल लहे थो, लखनि किरोड़नि जो लहे थो। घर में 100 ढगियूं बीठियूं आहिनि, 70-80 ॿकरियूं बीठल आहिनि, 40-40 50-50 उठ बीठल आहिनि। कॾहिं उन्हनि ज़कात अदा कई? पोइ चवंदा आहिनि खिवण किरी माल मरी वियो, मरंदो कोन। ज़कात अदा करी त रब ख़ासि तुंहिंजी हिफ़ाज़त करे, ख़ासि तुंहिंजे अल्लाह ताला माल जी हिफ़ाज़त करे। ज़कात जी अदायगी आहे कोन, इल्ला माशा अल्लाह, इल्ला माशा अल्लाह। उहे माण्हू चंद आहिनि जेके पूरो हिसाब किताब करे ज़कात अदा कनि था, वरना अक्सर असांजो तादाद ज़कात सही माना जे अंदरि अदा करे ई कोन। अल्लाह जा अज़ाब अचनि था, माल बि तबाह थिए थो, परेशानियूं बचनि थियूं, सुकून बि कोन्हे। सभ खां वॾी ॻाल्हि सुकून
जेको उन्हनि मां चङो हो ते चयो न बाबा रस्तो कोन भुलिया आहियो, उहा ई बनी आहे। रब तव्हांजी पकड़ करे छॾी, रब तव्हांजी पकड़ कई आहे। हाणे भई सोचियो, जेके सोची नथा त मिसकीन खे असीं कुझु बि न ॾियूं, मिल्कियत असां कमाई आहे, उन ते पाण नांग थियो फण खणी वेठा हुजूं, उनजो हाल छा थो थिए, छा उन्हनि जो हाल थिए थो? जेके पैसा दॿाए रखनि था पाण वटि त के मिसकीन खे न ॾियूं, उन्हनि जो हाल छा थो थिए? ज़कात जी अदायगी असां वटि कोन्हे, नमाज़ जी अदायगी असां वटि आहे कोन, उनखां पोइ गुनाहनि में पाण घटि आहियूं। ज़िना केॾे वॾे मिक़दार में थिए थो, पर अहिड़ो गुनाह जेको बाज़ार नज़र नथो अचे, छो त लिक में कयो वेंदो आहे, पर तमामु वॾे मिक़दार में असांजे माना मुआशिरे में ज़िना आम आहे। ये अल्लाह जा जॾहिं अज़ाब अचनि था तॾहिं ख़बर पवे थी त असां गुनाहनि में ग़र्क़ आहियूं। वॾो तादाद गुनाहनि में ग़र्क़ आहे, थोरा माण्हू जेके बचियल आहिनि। जेको गुनाह कबीरा आहे, जंहिंजे बारे में रब्बुल आलमीन फरमायो वला तक़रबु ज़िना, तव्हीं ज़िना जे वेझा बि न वञो। करण जी ॻाल्हि त परे आहे, वेझा बि न वञो। असां वटि आम जाम आहे, जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी फरमाए इज़ा ज़नर रजुलु ख़रज मिनुल ईमान, जॾहिं इंसान ज़िना कंदो आहे ईमान उन मां ॿाहिरि निकिरी वेंदो। जे सची तौबा कंदो आहे त ईमान वरी मोटी ईंदो आहे, पर इन ई हालत में मरी वियो, ईमान त अंदरि आयो ई कोन। केतिरा माण्हू आहिनि तव्हां ख़बर आहे, जेके ज़िना कंदड़ हूंदा आहिनि हार्ट अटैक थी वेंदो आहे, ऐं उन ई टाइम ते हार्ट अटैक थींदो। छा उनजो भयानक मौत थियो, छा भयानक मौत थियो, ज़िना करे रहियो आहे, मौत थी। ऐं हाणे इहे किसा तमामु आम आहिनि, हाणे इहे किसा तमामु आम आहिनि। इहो तव्हां जेको ओचितो ॿुधंदा आहियो न, फलाणी माना त गेस्ट हाउस में तरसेलो, होटल में तरसेलो, हमरा गुज़ारे वियो जो, उनमें घणा अहिड़ा हूंदा आहिनि जेके जिन्स खे ताक़तवर करण जूं दवाऊं खाईंदा आहिनि, उहे हार्ट अटैक कराईंदियूं आहिनि, उन दौरान मरी वेंदा आहिनि। इहे दवाऊं सभु ख़तरनाक आहिनि, हार्ट अटैक कराईंदियूं आहिनि, अयाशी कंदे कंदे मरी वेंदा आहिनि। उहे माण्हू बि हुआ न जेके सजदो कनि था अल्लाह जे रस्ते में गुज़ारे विया। उहो बि साहबी हो न जेको तलबिया चवे पियो, उठ तां किरियो ऐं माना फौत थी वियो। पाण सुबुह फरमाईंदा क़यामत जो उथंदो तलबिया चवंदे उथंदो। ही कहिड़े हाल में उथंदो? ही ज़िना कंदे जेको मोह आहे कहिड़े हाल में उथंदो? वेही सोचियो। उनखां पोइ ॾिसो ॿिया बि गुनाह, व्याज असांजे मुआशिरे में आम आहे। कॾहिं चवंदासीं त बाबा वाणिया वठनि था, हाणे त मुस्लमान वाणियुनि खां ज़ोर आहिनि, हाणे त मुस्लमान वाणियुनि खां ज़ोर आहिनि। वञो इल्ला माशा अल्लाह, सभु वापारी के जहिड़ा कोन्हनि, अहिड़ा बि आहिनि जेके वीचारा आहिनि शइ खां अलाह उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे, बचियल आहिनि, पर अहिड़ा बि आहिनि जेके व्याज खोर आहिनि। व्याज ते तव्हांखे कर्ज़ ॾियनि था, हालांकि कर्ज़ के मुस्लमान भाउ खे ॾियणु वॾी नेकी आहे। जॾहिं नेकी करी पियो त पोइ व्याज छा जो? पोइ त गुनाहगार थी वे। सामान ॾींदा तॾहिं बि व्याज ते, कर्ज़ ॾींदा तॾहिं बि व्याज ते, ऐं पोइ हिननि जो हाल छा थींदो? क़ुरान जेका हिननि जे लाइ सज़ा ॿुधाई आहे, अहिड़ी सज़ा के ॿिए गुनाहगार जे लाइ कोन्हे। फ़ाज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही, तव्हां अल्लाह ऐं उनजे रसूल सां जंग लाइ, लड़ाई लाइ तयारु थी वञो। अल्लाह ऐं रसूल सां जंग जे लाइ तयारु थी वञो। छा जेको रब ऐं पैगंबर सां जंग कंदो सो कामयाबु थींदो? माना उहो त सरासर नाकाम आहे न, कॾहिं कामयाबु कोन थींदो। अल्लाह जे नबी फरमायो त व्याज जा 73 दरवाज़ा आहिनि, 73 दरवाज़ा। ऐसरुहा मिसलो ऐं यन के रजुल उम्महू, उनजो सभ खां घटि में घटि दर्जो हीअ आहे त माण्हू पंहिंजी वालिदा सां निकाह करे। सही हदीस आहे। वही सोचियो, मोमिन त शक वारी शइ में मथ कोन विझंदो। पाण फरमाईंदा दा मा युरीबुक इला मा ला युरीबुक, जॾहिं कंहिं शइ में शक पइजी वञे त आया ही हलाल या हराम, मोमिन जो कमु
अल्लाह जो शुक्र अदा कोन कंदे। इहो मयार आहे। छाजे करे ही इंसान जेको तुंहिंजे साम्हूं बीठल आहे, तोखे हथनि सां पैसा ॾिए पियो, सामान ॾिए पियो, तूं उनजो शुक्रियो अदा नथो करी त जे रब खे तो ॾिठो ई कोन्हे शुक्रियो अदा छा कंदे? जेके ॾिसी पियो तुंहिंजे साम्हूं बीठल आहे, हथनि सां तोखे शइ ॾिए पियो, तूं उनजो शुक्रियो अदा नथो करी त उन रब जो शुक्रियो अदा कीअं कंदे जंहिंखे तो ॾिठो ई कोन्हे? पैगंबर मयार ॿुधाए छॾियो, जेको माण्हुनि जो शुक्रियो अदा न कंदो अल्लाह जो शुक्र अदा कोन कंदो। अॼु वॾे पैमाने ते नाशुक्री, वॾे पैमाने ते केतिरो बि सामान मिले, छा मिले, चवंदा था कुझु कोन मिलियो, हाय घोड़ा पोइ अल्लाह जा अज़ाब इन करे अचनि था। शुक्र करण बि यादि रखो वॾी नेकी आहे, इहा दिलि जी इबादत आहे, इहा क़ल्बी इबादत आहे। शुक्र करणु अल्लाह जो, न अल्लाह जो शुक्र, न अल्लाह जे बाननि जो शुक्र, सिर्फ़ु नाशुक्री, पोइ नतीजो इहो ई न करिणो आहे, लगातार अज़ाब अचनि। अल्लाह छा फरमाए, जेकॾहिं तव्हां शुक्र कंदो, ईमान आणींदो, अल्लाह तव्हांखे अज़ाब छो कंदो? ही क़ुर जी आयत दलील आहे त नाशुक्री सां अज़ाब अचनि था। अल्लाह जा बानो, जेकॾहिं को एहसान करे थो त उनजो शुक्रियो अदा करियो, थोरो अदा करियो। ज़बान मां त चओ अदा तुंहिंजी महिरबानी, जज़ाकल्लाहु खैरन, एतिरा लफ़्ज़ चओ, माथ लॻी पई आहे, ईअं खणी रवानो थी वेंदो, ॼणनि जी पंहिंजी मिल्कियत आहे। अल्लाहु अकबर। दोस्तो, तंहिंजे करे अल्लाह जी तरफ़ां आज़माइशूं तकलीफ़ूं अचनि थियूं। असीं जॾहिं लगातार गुनाहनि में ग़र्क़ कयूं, अल्लाह जी नाफ़रमानी, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी, ऐं उनखां पोइ हुकूकुल इबाद जे अंदरि बि असीं तमामु पोइ हुकूकुल इबाद जे अंदरि बाननि जा बाननि ते हक़ आहिनि न, असीं उहे अदा कोन था करियूं। मुस्लमान भाउ खे गार ॾियणु, नबी साहब फरमायो फिस्क आहे, सिबाबुल मुस्लिम फिस्कुन, मुस्लमान खे गार ॾियणु फिस्क आहे, मुनाफ़िक़ जी निशानी आहे। लेकिन असांजे मुआशिरे में गार केतिरी आम आहे, तमामु घणी आहे। थोरी नाराज़गी थी उनखे गार ॾींदे देरी कोन कंदासीं। मोमिन कॾहिं गार ॾियण वारो कोन हूंदो आहे, कॾहिं बि न लानत करण वारो हूंदो आहे, न गार गंद करण वारो हूंदो आहे। ऐं जेको गार ॾिए पियो सो सोचे पियो त आउं उनखे ज़लील करियां पियो, पर उनखे इहा ख़बर कोन्हे त क़यामत ते ॾींहुं तोखे हिसाबु ॾियणो पवंदो हिन गार जो। पाण छोकिरा फरमाइनि था न, मुफ़लिस केरु आहे? साहबा चयोसीं असीं सम्झूं था जंहिं वटि दीनार ऐं दिरहम न हुजनि, माल न हुजे। पाण फरमाइनि था न, मुंहिंजी उम्मत मुफ़लिस उहो आहे, क़यामत ॾींहुं नमाज़ूं बि हूंदियूं, रोज़ा बि हूंदा, सदक़ात ऐं ज़कात बि हूंदी, पर क़यामत ॾींहुं ईंदो याती यौमल क़यामत वक़द शतम हादा वक़दफ़ हादा वअकल माल हादा वसफ़क दम हादा वज़रब हादा। 5 शयूं ॻणाइनि था। क़यामत ॾींहुं निमाज़ूं बि खणी ईंदो, रोज़ा बि खणी ईंदो, सदक़ात ऐं ज़कातूं बि हूंदियूं, त दुनिया में कंहिंखे गार ॾिनी हूंदा आहिनि, कंहिं ते बोतान हयो हूंदा आहिनि, कंहिंजो माल खाधो हूंदा आहिनि, कंहिंजो रतु वायो हूंदा आहिनि, ऐं कंहिंखे धक हयो हूंदा आहिनि। हाणे क़यामत ॾींहुं अल्लाह जे साम्हूं पए थो, मज़लूम बि साम्हूं बीठल आहे, हिसाब किताब थींदो। हाणे हिसाब किताब इन तरीक़े सां कोन थींदो, बाबा तूं बि गार ॾेई छॾींसि, इस्लाम में इहा शइ त कोन्हे, तूं बि हिनखे गार ॾे न, हिन जूं नेकियूं खसे मज़लूम खे ॾिबियूं। ऐं उन ॾींहुं यादि रखी छॾियो, उन ॾींहुं सभ खां क़ीमती तरीन मता नेकियूं हूंदियूं। इहा हिकु नेकी तव्हांखे माउ कोन ॾींदी, दोस्त कोन ॾींदो, पीउ कोन ॾींदो, प्राइसलेस हूंदी, जंहिंजी का क़ीमत कोन्हे। नेकियूं खसबियूं ज़ालिम खां, मज़लूम खे ॾिबियूं। हिसाब किताब बराबरि थी वञे, पाण सुगरा फरमाईंदा हिसाब किताब बराबरि कोन थींदो, पोइ छा थींदो? हाणे हिसाब चुक तूं कीअं थिए? पाण सुगरा फरमाइनि था, मज़लूम जा गुनाह वरी उनजे सिर तां लाहे ज़ालिम जे सिर ते रखबा। पंहिंजियूं नेकियूं त ख़तमु, पंहिंजा गुनाह अॻ में मौजूदु हुआ, मथां वरी मज़लूम जा गुनाह बची विया, हथे ख़ाली थी वियो। सुम तोरे फिन्नार, उनखां पोइ मलाइक घिहले उनखे जहन्नम में उछलाईंदा। सही मुस्लिम जी हदीस। त ईअं न सम्झो त कंहिंखे गार ॾेई चुको आहियां, कंहिं ग़रीब मिसकीन खे हाणे आउं फबी वियुसि, न। छा दुनिया में तोखे मोहलत मिली वई आहे, लेकिन रब्बुल